मीम मैं कोझी मेरा दिलबर सोना, मैं क्यों कर उसनू भावा हूँ। वेढ़े साडे वड़दा नहीं, पै लख वसीले पावा हूँ। न मैं सोहणी न दौलत पले, क्यों कर यार मनावा हूँ। ए दुख हमेशा रहसन बाहू, रोंदड़ी ही मर जावा हूँ। तर्जुमो, आं पंहिंजे आमाल जे करे बदसूरत आहियां ऐं मुंहिंजो महबूब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर लिहाज़ खां हसीन व जमील आहे। आं खेनि कीअं पसंदि अचां। आं लख जतन करियां थो, पर महबूब मुंहिंजे दिलि जे अङण ते नथो अचे। आं न त अमलनि जे करे ख़ूबसूरत आहियां ऐं न ई मूं वटि दौलत आहे। आं पंहिंजे महबूब खे कीअं राज़ी करियां। ऐं बाहू, महबूब खे राज़ी रखण जो ॾुख मूंखे हमेशह रहंदो ऐं इन ई ग़म में ई रोईंदे मरी वेंदसि। अल्लाहु अकबर।